तो ही सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, थोड़ी देर खां पोइ मौज। अॼोको सत्संग कंहिं प्रेमीअ जो सवाल ऐं थोड़ो विपरीत सवाल, उनखे समझण जी असां कोशिश कयूं। हिकिड़े प्रेमीअ मूंसां सवाल कयो कि तव्हांजा सत्संग असां रोज ॿुधंदा आहियूं, केॾी केॾी महिल तव्हांजे सत्संग में ईअं छो लॻंदो आहे कि कोई विरोधाभास प्रतीत थींदो आहे, तव्हांजो सत्संग कुझु विरोधी लॻंदो आहे। ईअं छो? गुरुनि जी वाणी त वणंदड़ हूंदी आहे सभिनी जे लाइ, पर तव्हांजी वाणी केॾी महिल विरोध वारी प्रतीत थी थिए, ईअं छो? उनजो जवाबु ज़रूरु मां ॾियण लाइ तत्पर आहियां ऐं उहो सम्झी बि सघंदो, एतिरी उमेद आहे जंहिं प्रेमीअ इहो सवाल कयो आहे। हिकिड़े अखर मां पहिरियों चई वञा, उनजो महत्व मां आख़िरी में ॿुधायां थो। ज्यों था त्यों ठहराया। फिर सां ॿुधी वञो इहो शब्द, ज्यों था त्यों ठहराया। इन अखर जो जवाब मां आख़िरी में ॿुधायां थो सत्संग ख़तम थींदे थींदे। पहिरियों उन जेको सवाल कयो आहे प्रेमीअ कि तव्हांजो सत्संग विरोधाभास अंदर में पैदा थो थिए, विरोध पैदा थो थिए, अहिड़ो असांखे छो थो प्रतीत थिए? असां त उहा वाणी ॿुधण था चाहियूं। उनजो जवाबु इहो ई आहे कि हे जेको मुंहिंजो मंदिर आहे, जिथे तव्हां सभई इन महिल वेठा आहियो, हे जेको असांजो मंदिर आहे, इन में अनेको अनेक खोड़ सातरा द्वार मां तव्हां सभिनी जे लाइ खोले रखिया आहिनि। उहे द्वार खुलियल कीअं आहिनि? कोई अगरि मौज मस्तीअ में नचण थो चाहे, कंहिंजे अंदर मां ख़ुशी जी उमंग पैदा थी थिए ऐं कोई ईअं मतवालो बणिजी करे नचण थो चाहे, त मां उन जे लाइ कृष्ण जी मूर्ति सजाई आहे। अगरि कंहिंखे नचण नथो भाइजे, कोई शांत रहण, हिक चित रहण चाहे थो, त मां उन जे लाइ बुद्ध जी मूर्ति तैयार कई आहे। इहे मुंहिंजा अनेक द्वार आहिनि मंदिर में, ऐं सभिनी जो ढंग, सभिनी जो वेहण जो ढंग, सभिनी जो अचण जो ढंग, सभिनी जो सत्संग ॿुधण जो ढंग बिल्कुलु ई अलॻि अलॻि आहे। तूं पहिरियों पंहिंजे अंदर खे टटोले वटि पूरी तरह सां कि तुंहिंजो हृदय छा थो चए। तुंहिंजो हृदय नचण थो चाहे, पूॼा करण थो चाहे, कि शांत चित वेहण थो चाहे। तूं उहो पंहिंजे अंदर में ॻोल्ह, उनखे टटोल। अगरि तूं कंहिं ॿिए जो ॿुधनीअ त तुंहिंजे जीवन में दुविधा खड़ी थी वेंदे। इन दुईअ जी जॻह असांजे जीवन में न हुजणी खपे। उन जे लाइ तूं दर्पण में न ॾिस, तूं पंहिंजे भीतर में वञी करे ॾिस। तुंहिंजो रुझान कंहिं पासे आहे? तुंहिंजो रुझान उन मीरा पासे आहे जेकी मतवाली थी नचंदी हुई, गीत ॻाईंदी ही कृष्ण लाइ,
या बुद्ध शांत चित्त एक स्थान ते वेठो मतलब वेठो उह बणजी वेंदो हो। तूं पंहिंजे अंदर जो रुझान ॾिस, कंहिं शइ में तुंहिंजो रुझान आहे। तोखे पंहिंजे रुझान जी जेसि ताईं ख़बर न पवंदे तेसि ताईं तोखे असांजो सत्संग विरोधाभासी प्रतीत थींदो। तव्हां ही चवंदव कि कल्ह बाबा प्रेम जी ॻाल्हि पियो करे, अॼु ध्यान जी ॻाल्हि पियो करे, असां किथे स्थिर थी वञूं। मां अगरि मीरा जे लाइ ॻाल्हायां थो, कुझु बि उन जे बारे में मां सत्संग कयां थो, त मां ओॾी महिल बुद्ध जी जेको चर्चा कंदो उनखे बीहण बि न ॾींदुमि। छोकी जेॾी महिल मां उन मीरा जे लाइ ॻाल्हायां थो, उहा मीरा मां ही आहियां, उहा मीरा मां ही आहियां। उते बुद्ध जी जॻह बिल्कुलु कोन्हे, महावीर जी जॻह बिल्कुलु बि कोन्हे। मां उन्हनि खे टिकजण ई न ॾींदुमि, बिल्कुलु बि न। छोकी मां उन समय ते मीरा आहियां। मां हिन मंदिर में अनेको अनेक द्वार खोलिया आहिनि सभिनी प्रेमियुनि लाइ, सॼी संगत लाइ। तूं कहिड़े द्वार तां प्रवेश करण थी चाहीं, इहो निर्णय पूरो जो पूरो तुंहिंजो हूंदो, ॿियो कंहिंजो बि इहो निर्णय न थी सघंदो। तूं मुंहिंजे ॿुधण ते बिल्कुलु बि न वञ कि बाबा हीअं चओ। जेसि ताईं तूं मुंहिंजे ॿुधण ते हलंदी आहीं, तेसि ताईं तूं बिल्कुलु दृढ़ संकल्प न करे सघंदी कि मूंखे कहिड़ी जॻह ते बीहणो आहे, मुंहिंजे दिलि जो रुझान छा आहे, मूंखे उन ॻाल्हि जी ख़बर न आहे। अगरि मां जेॾी महिल बुद्ध जे बारे में ॻाल्हायां थो पियो, हाणे कोई माण्हू थींदो आहे न कि जेको मीरा जो सत्संग ॿुधी करे, मीरा जे लाइ ॿुधी करे उन जूं अखियूं नम थींदियूं वेंदियूं आहिनि, उहो रोअण लॻंदो आहे। अखियुनि जा गुल आहिनि आंसू, इन ॻाल्हि खे सम्झिजो। अखियुनि मां जेके आंसू निकिरनि था उहे अखियुनि जा गुल आहिनि, उन्हनि खे व्यर्थ न वञणु ॾिजे कॾहिं बि। अगरि मां मीरा जे लाइ ॻाल्हायां थो, ओॾी महिल तुंहिंजी अखियुनि मां आंसू निकिरी था, त जेतिरा ई चाहे निकिरी वञनि उन ते ऐतराज़ न कजे, कॾहिं बि न कजे। जेॾी महिल मां बुद्ध जे बारे में ॻाल्हायां थो, ओॾी महिल तूं चईं कि तव्हां जेॾी महिल कल्ह मीरा जे लाइ ॻाल्हायो पिया, तेॾी महिल तव्हांजी अखियुनि में आंसू हुया। अॼु तव्हां हिकदमि पक्का कंठस्थ थी करे बीठा आहियो, बुद्ध जे लाइ ॻाल्हायो था, बुद्ध जो सत्संग कयो था, महावीर जो सत्संग कयो था पिया, त तव्हांजे अंदर में छा करुणा न आहे, छा रोअण न आहे? न, बिल्कुलु ई न आहे। उन जो कारण पूरो जो पूरो तूं आहीं। छोकी तोखे जंहिं समय ते बुद्ध वणे थो पियो, ओॾी महिल तोखे मीरा बिल्कुलु ई न वणंदे। छोकी बुद्ध ऐं मीरा बिल्कुलु ई विपरीत विषय आहिनि ॿई। जेॾी महिल तूं बुद्ध जे लाइ ॿुधी थी पई, तोखे ईअं लॻंदो कि मां ख़ाली रेगिस्तान में पहुची वञा जिथे कंहिं कोयल जो आवाज़ बि न हुजे, कोई भी न हुजे। अगरि तूं ध्यान जे रस्ते ते आहीं, तूं बुद्ध जे रस्ते ते आहीं, त तोखे ओॾी महिल उन्हनि आंसुनि जी ज़रूरत न पवंदे। अगरि तूं मूंसां बि इहो सवाल कयो कि कल्ह तव्हांजी अखियुनि में आंसू हुया, त उन जो कारण बि तूं ई आहीं। छोकी तव्हांजे विच मां ई कोई न कोई अहिड़ो हूंदो जेको मीरा जे लाइ ॿुधण लाइ तत्पर हूंदो। अॼु तूं बुद्ध जे ॿुधण लाइ तत्पर आहीं, तंहिंजे करे तोखे उहे आंसू नथा वणी। तूं पकी थी करे वेठी आहीं मां वांगुरु।
तोखे अॼु बुद्ध खे सम्झणो थी। मां चवां तो हिन ही धरतीअ ते खोड़ सतगुर थिया, खोड़ पैगंबर थिया, खोड़ अहिड़ियूं माताऊं स्त्रियूं थियूं इन जेकियूं उन द्वार ताईं पहुचियूं आहिनि। कोई ध्यान जे रस्ते सां, कोई भक्ति जे रस्ते सां, कोई प्रेम जे रस्ते सां, कोई सेवा जे रस्ते सां। उन्हनि सभिनि जेके भी इते नित्य अवतार थियनि, मां चवां तो गुरु नानक थियो, जीजस थियो, फरीदो थियो, असांजो कबीरदास थियो, रैदास थियो, मीरा थी, सहजो थी, दया थी, उन्हनि खे अगरि पुनर्जीवित करणो आहे त कंहिं सतगुर खे त ॻाल्हाइणो ई पवंदो। तूं कंहिं सतगुरु वटि वञी थी त उते द्वार ॾिसी करे तुंहिंजे अंदर में कंहिं ॿिनि जी जॻह ना अचे कॾहिं बि। उते अनेको अनेक द्वार आहिनि, उन्हनि खे पुनर्जीवित करण लाइ जेके इन जग में थी गुज़रिया आहिनि, माण्हू शायदि उन्हनि खे विसरी विया आहिनि। उन्हनि जो केॾो वॾो योगदान आहे असांजे मथां, उन ॻाल्हि जी असांखे ॼाण बि कोन्हे। जेको ज्ञान असांखे उन्हनि शयुनि मां मिलियो आहे, उन्हनि पैगंबरनि मां जेको असांखे ज्ञान मिलियो आहे, उन्हनि खे पुनर्जीवित करण लाइ कोई न कोई त सतगुरु खपे ई खपे। और कोई अगर सतगुरु एड़ो थे तो तू उन जी बोलती ते, उन जे विचारन ते अगर कुछ सवाल खड़ो क्यों थी तो उते तुखे सत्संग हमेशा विरोधाभास लगंदी ही लगंदी। छोकिन कोई हुने हैं ध्यानी, कोई हुने हैं प्रेम वारा, कोई हुने हैं सेवा वारा। सभिनी जो द्वार अलग अलग आहे। उन्हनि खे अगर पुनर्जीवित करणो आहे त कंहिं सतगुर खे त ॻाल्हाइणो ई पवंदो। ऐं अगर कोई तव्हांजे साम्हूं वेही करे इन बारे में ॻाल्हाए थो त उहो इन करे ॻाल्हाए थो कि तूं कंहिं शइ खां, सत्य वारी शइ खां अपरिचित न रहिजी वञी। उन जी ॼाण तव्हां सभिनी खे हुजणी खपे। तंहिंजे करे उन सतगुरुअ इहे द्वार खोलिया आहिनि केवल तव्हांजे करे। उन जो मुख्य कारण ई संगत थी सघंदी आहे, उन जो कारण गुरु कॾहिं बि न थी सघंदो। इन ॻाल्हि जी जानकारी हुजे। गुरुअ खे सभु अभ्यास करणा पवंदा आहिनि, सभिनि प्रकारनि जा अभ्यास करणा पवंदा आहिनि। छोकिन कोई बि प्रेमी हिकु जहिड़ा थी न सघंदा गुरुअ वटि। कोई प्रेमी ध्यानी ईंदा, कोई प्रेमी भक्ति वारा ईंदा त उन्हनि खे उन जॻह ते पहुचाइण लाइ गुरु निमित मात्र साधन आहे। ॿियो कुझु बि गुरुअ जो रोल न आहे। तुंहिंजे अंदर में उन शइ जी उपस्थिति कराए छॾे गुरु, बसि इन खां वधीक कोई बि योगदान गुरुअ जो थी ई न सघंदो। ऐं उन सत्संग खे तूं चई थी कि इहो विरोधाभास आहे त उन सत्संग खे अॼु कन खोले करे 10 दफ़ा फिर सां ॿुधी वठिजे कि इहा युक्ति छो अपनाई वई आहे गुरुअ जे द्वारा, इहे द्वार छो ठहिया विया आहिनि। तोखे उन्हनि सभिनि शयुनि सां रूबरू कराइणो, तोखे उन्हनि सभिनि शयुनि सां परिचय कराइणो आहे। तंहिंजे करे इहे द्वार आहिनि। मां हिकिड़ो अखर शुरूअ में चयो, उहो तव्हांखे ख़बर आहे कहिड़ो चयो? कोई ॿुधायो कहिड़ो अखर मां चयो? ज्यों था त्यों ठहराया, जेको जीअं आहे, जेको पैगंबर जिथे आहे, जेको सतगुरु जिथे आहे, जेको परमात्मा जिथे आहे, हिकिड़ो गुरु ही हिकु मात्र साधन आहे। जेको जंहिं जॻह ते आहे उनखे उन जॻह ते गुरुअ ही बीहारियो आहे। मां तव्हांखे चवां कि मीरा ध्यान कयो हुयो, त हिन ॻाल्हि खे मञींदो? न मञे सघंदो। छोकिन उन ध्यान कॾहिं बि न कयो आहे।
उन भक्ति कई आहे। मां चवां बुद्ध पागलनि वांगे नचो हुयो, छा उन ॻाल्हि ते तव्हांखे विश्वास थींदो? छा उन ॻाल्हि खे तव्हां गंढ ॿधी सघंदव कि महावीर उथी बीह करे नचो हुयो, हर जॻह झूमजी हुयो? तव्हां इन ॻाल्हि खे मञी सघंदव? जो था त्यों ठहराया केवल गुरु ने। गुरु ही हिकु मात्र साधन आहे असांजे विच में, जंहिं सभिनी जी जॻह उन जी जॻह जे हिसाब सां ई निश्चित कई आहे कि केरु सतगुरु, कहिड़ो भॻवान कहिड़ी जॻह ते बीह सघे थो। उनखे केवल गुरु ई उते बीहारे सघे थो। उन जी ॼाण केवल गुरु ई तव्हां ताईं पहुचाए सघे थो पियो। सभिनि जी युक्ति अलॻि अलॻि आहे, सभिनि जो ढंग अलॻि अलॻि आहे। अनेको अनेक माण्हुनि वटि चाबियूं आहिनि, अनेको अनेक माण्हुनि वटि ताला आहिनि। सभु उहो ई आहे, सभिनि वटि उहा शइ उपलब्ध आहे। ऐं इहा शइ, उहे ताला उते ई वञी करे खुलंदव, उन ही परमात्मा जे अॻियां जिथे सभु पहुता हुया। चाहे मीरा हुजे, चाहे सहज हुजे, चाहे दया हुजे, चाहे असांजो गुरु नानक हुजे, चाहे कृष्ण हुजे, चाहे कबीर हुजे, चाहे रविदास हुजे, कोई भी पैगंबर कहिड़ी भी चाबी तव्हां खोले वठो, कहिड़ो भी तालो तव्हां खोले वठो, कहिड़ो भी द्वार तव्हां खोले वठो, सभिनि दरवाजनि जी मंजिल उहा हिकिड़ी आहे। चाहे तूं प्रेम जे रस्ते तां वञ, चाहे तूं परमात्मा जे कहिड़े भी रस्ते तां वञ, मां चवां तो उन ऊंचे शिखर ताईं तूं चढ़ी वञ। चाहे ध्यान जे मार्ग तां चढ़, चाहे भक्तीअ जे मार्ग तां चढ़, तालो वञी करे उन परमात्मा जे अॻियां ई खुलंदे। इन ॻाल्हि जी गंढ ॿधी छॾ, सभु उते ई थियणो अथई, इते केवल सम्झणो अथई। तंहिंजे करे ही मां चवां तो मुंहिंजो सत्संग तोखे विरोधाभास प्रतीत थिए तो, छोकिन मां रोज नई ॻाल्हि तोखे ॿुधाईंदुमि। तूं अॼु जेकी ॻाल्हि ॿुधी अथई, थी सघे तो सुभाणे उन जो नामो निशान भी न मिलंदे, तोखे कुझु नयो ही मिलंदे। तंहिंजे करे तूं चईंदीअ कि तव्हांजे सत्संग में त विरोधाभास पैदा तो थिए पियो। तव्हां अॼु मीरा खे पूॼो पिया, बुद्ध खे नथा पूॼो पिया, और सुभाणे मां बुद्ध खे पूॼींदुमि, मीरा खे त बिल्कुलु पासीरो करे रखी छॾींदुमि। उन जो कारण केरु आहे? उन जो कारण इते वेठल तव्हां सभई आहियो। रस्ता तव्हांखे खपनि, द्वार तव्हांखे खपनि, जॻह तव्हांखे खपे, चाबी तव्हांखे खपे, उहा तालो खोलण वारी, परमात्मा जे द्वार ताईं पहुचण वारी। उन चाबीअ खे पाइण लाइ तोखे पंहिंजे भीतर में घुसणो पवंदी। तूं पंहिंजे भीतर में पंहिंजो रुझान ॾिस, तोखे कंहिं तरफ़ तुंहिंजी रुचि जो मतिलबु सम्झ न, आनंद। जंहिं जॻह ते तोखे आनंद अचे तो, तूं उन जॻह ते बीजी वञ, बिल्कुलु पेर ॼमाए छॾिजांइ, उतां पेर खणिजांइ न। हा, इहा भी ॻाल्हि सत्य आहे कि जेको भक्ति कंदो उनखे कॾहिं न कॾहिं ध्यान करणो ई पवंदो, ऐं जेको ध्यान कंदो उनखे कॾहिं न कॾहिं अहिड़ो समय ज़रूरु ईंदो कि उनखे भक्तीअ में भी लहिणो पवंदो। हे हिक ई सिके जा ॿ पहलू आहिनि। जिथे जीवन भी आहे उते मृत्यु आहे, जिथे ध्यान आहे उते भक्ति भी आहे, जिथे सेवा आहे उते श्रद्धा भी आहे। ये हिक ही सिक्के जा ॿ पहलू आहिनि। जीअं असांजो जीवन आहे, असां जीअंदासीं भी, असां मरंदासीं भी, असां सुखी भी थींदासीं, असां दुखी भी थींदासीं। ये हिक ही सिक्के जा ॿ पहलू आहिनि। इन्हनि शयुनि खे स्वीकार करण लाइ तोखे हमेशा अवेलेबल अथई
सतगुरु जेको तोखे ॿुधाए सघे थो पियो। हर ॻाल्हि जे लाइ गुरु तूं वटि उपलब्ध आहे। तूं पंहिंजी ॿुधी न लॻाए करे थोरो सो सवाल पंहिंजे गुरुअ सां करे वठंदी त उन द्वार ताईं आराम सां पहुची वञे। जो था तही ठहराया, जिथे आहियूं बीठल, जेका आहियूं उते ई हाली बीठी वञो। उतां पेर एॾे ओॾे न कयूं। हेॾे ओॾे भटकण सां असांजो मन ई विचलित थींदो, ॿियो कुझु बि असांखे हासिल न थी पाईंदो। मां चवां थो तूं 10 जॻहियुनि ते वञे त 10 जॻहियुनि जो ज्ञान खणी करे पंहिंजे अंदरि छा खिचड़ी ठाहींदी आहियूं। जेॾीमहिल जो 10 सत्संग तुंहिंजे अंदर में इकट्ठा घुसंदा त तुंहिंजे अंदर में उहे भवंडरी पैदा कंदा। कोई प्रज्ञान वारी शइ त उत्पन्न न थींदी न। असांखे प्रज्ञान वारी शइ उत्पन्न करणी, असां कल्ह ॿुधियोसीं न प्रज्ञान। जेको तुंहिंजे भीतर मां निकिरी चई, जेको तुंहिंजे हृदय मां निकिरी चई, उहो ई सत्य आहे। उते ई तोखे बीहणो अथई, उते ई तुंहिंजो द्वार खुले थो, उते ई तोखे पहुचणो अथई। आख़िरी में सभिनी अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।